नाज़रीन असीं जेको आहे करमपुर बिजराणी में मौजूदु आहियूं जेको सियासी हवाले सां मज़बूत क़िलो बि रहियो आहे। असीं सरदार महबूब अली ख़ान बिजराणी जेको मुख़्तलिफ़ क़बाइल सरदार आहे उनजे फर्ज़ंद मीर ज़रियाब ख़ान बिजराणी सां अॼु मौजूदु आहियूं कश्मीर कंदको न्यूज़ जी तरफ़ां उन सां ॻाल्हि ॿोल कंदा। जी पूरी सिंध जीअं कश्मीर ज़िले में हिकु भेरो ॿीहर कबीला जहिड़नि जी लहर पकड़िजी वई आहे, इन ते अव्हांजो मौक़िफ़ छा आहे? अदा हिकु त इहे जेको वाक़ियो थियो आहे चाचर बिरादरी सां, इहो हिकिड़ो तमामु इंतिहाई दर्दनाक वाक़ियो थियो आहे ऐं इन खां पोइ काफ़ी पंहिंजो सियासी समाजी माण्हुनि इन खे नोटिस वठंदे इन ते एहतजाज बि कया आहिनि ऐं काफ़ी माण्हू निकिता बि आहिनि ऐं पुलिस ते बि काफ़ी प्रेशर पियो आहे हिन ॻाल्हि जो। ऐं जीअं तव्हांखे ख़बर हूंदी त रिसेंटली पुलिस रेड बि कई पंहिंजो जागीराणी ऐं सब्जी बिरादरी ते, ऐं पुलिस पंहिंजो किरदारु पूरो अदा करे थी ऐं इन कोशिशि में लॻी पई आहे त उन्हनि ते रेड करे, उन ते प्रेशर करे, जेका हिन शइ में मुलविस आहिनि उन्हनि खे पंहिंजो पकिड़े करे उन्हनि खे पंहिंजो कैफ़े किरदार ते पुॼायो वञे। साईं, इन वाक़े खे 8 ॾींहं थी विया आहिनि, 9 ॼणा क़तल थिया ऐं 8 ॾींहंनि खां वठी पुलिस को बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। अदा इहो को हिकिड़े ॾींहं जो कमु न आहे। आख़िर लामेला उहो बि कचे जे इलाइक़े में वेठा आहिनि, उते उन्हनि जा पंहिंजा घर आहिनि, उन्हनि पंहिंजा मोर्चा ठाहे वेठा आहिनि। अगरि असां इहो चऊं त बाबा अॼु पुलिस वई सुबुह उन्हनि खे पकिड़े करे मोटी आई, इहो हिकिड़ो मां सम्झां थो त चवणु मुनासिबु न हूंदो, छो जो लामेला हिनखे वक़्तु खपे थो ऐं प्रॉपर प्लैनिंग खपे थी ऐं यकदमि का बि शइ न थींदी आहे। अदा जेको इहो रीतो रिवाज पइजी वई आहे नव क़तल, इहो हिकु दहशतगर्दी माण्हू उन खे चई सघे थो। क़बाइली जहिड़े में कंहिंखे ईअं वञी करे एतिरे पूरो घर जो घर तबाह करणु, इहा हिकु अजीब रीतो रिवाज पहुची वियो आहे असां में ऐं इहो हिकिड़ो क़बाइली जहिड़ो न आहे, हिकु दहशतगर्दी आहे। अदा इहो ओवरऑल वैसे ॾिठो वञे त अमन अमान जी सूरत हाल असांजे इलाइक़े में ख़राबु थी वई आहे हाणे, पर मां सम्झां थो त चोरी चकारी हाणे घटिजी वई आहे। अॻे माण्हू फुर कंदा हुआ या कंदा रिढ बकरी जी चोरी कंदा हुआ, हाणे त रिढ बकरी जी चोरी तव्हांखे नज़र न ईंदी। हाणे उनजे बाहिस तव्हां ॾिसो त रोज़ु को न को माण्हू किडनैप थी वञे थो। हाणे असांजो हिकिड़ो माहौल ई चेंज थी वियो आहे, तब्दील थी वियो आहे। ज़िले जे क़बीले जहिड़ा उन्हनि जी हल आहे, छा करणु घुरिजे? अदा हिन जो हल मुंहिंजे ख़्याल सां इहो ई आहे त हिकु त असांजो जेको अॼुकल्ह कल्चर हली वियो आहे, सरदारनि खे बि कमज़ोर कयो वञे थो, पुलिस खे बि कमज़ोर कयो वञे थो, मीडिया ते बि ब्लेम खणी वञे थो। अॻे ईअं न हूंदो हुयो, अॻे सरदारनि जा हथ मज़बूत हूंदा हुआ, अॻे पुलिस जो हिते पंहिंजो रिट हूंदी हुई। हाणे असांजे इलाइक़े में न पुलिस जी रिट रही आहे, न सरदारनि जा हथ मज़बूत कया वञनि था। जॾहिं इहे शयूं न रहंदियूं त लामेला इहे क़बाइली जहिड़ा केरु हल कंदो? या त पुलिस करे, हुकूमत करे, या जेका उन अमीर चङा मुड़ुस आहिनि जेका क़बाइल जा, उहे वेही करे उन्हनि जा मसइलनि मसाइलनि खे ॿुधी करे हल करे। जॾहिं उहे सभई कमज़ोर थी वेंदा त पोइ उनजी वजह इहा आहे त मसइला जेका आहिनि हल थियनि ई नथा। कचे में जेको ऑपरेशन पुलिस करे या आर्मी खे करणु खपे? अदा पुलिस त कोशिशि पंहिंजी पूरी करे थी, पर लामेला पुलिस खे बि लॻे थो त रेंजर्स जी ज़रूरत पई सघे थी, छो जो उन्हनि वटि असां पाण ॾिसूं था मीडिया ते अहिड़ा हथियार पिया आहिनि, अहिड़ा वेपन्स पिया आहिनि जेका जदीद ऐं तमामु एडवांस ऐं तमामु ख़तरनाक हथियार आहिनि। त उनजे लाइ असांखे हिकु वधीक फोर्स खपे थी जेकी वञे, जेकी ट्रेंड हुजे, रेंजर्स आहे, आर्मी आहे, त उहे जॾहिं मिली करे हिकिड़ो प्रॉपर प्लान हिकिड़ो ठहे, उन प्लान जे तहत वञी करे उन्हनि ते पंहिंजो उहे वञनि कचे में ऐं उन्हनि ते वञी करे क़ाबिल थी सघनि था। इन में हिकिड़ो ॿियो वॾो मसइलो मां तव्हांखे ॾसी थो वञा, हाणे कचे में सिर्फ़ु धारियल न अथव, कचे में काफ़ी अहिड़ा बेगुनाह माण्हू बि उते वेठा आहिनि, उन्हनि जा बि घर आहिनि। अगरि असां सिर्फ़ु इहो चऊं बाबा असां बसि एयर अटैक कयूं या आर्मी अची वञे त पोइ उन्हनि जो छा थिए? कॾहिं असां तव्हां इहो बि त सोचो त इन लाइ प्रॉपर हिकिड़ो प्लान खपे थो, छो जो कचे में इलाही मख़लूक आहे, सिर्फ़ु दहशतगर्द जा पंहिंजो सिर्फ़ु इहे क़बाइली जहिड़नि जा डाकू, इहे क्रिमिनल माण्हू न आहिनि, ॿिया बि माण्हू रहनि था, इलाही मख़लूक रहे थियल आहे हुते। साईं, जेको आहे असांजे कचे में जदीद हथियार जेके मौजूदु आहिनि, हीअ ख़बर न आहे किथां आया ऐं इन जे ख़िलाफ़ु इन्हनि खे जेको हथियारनि खे ॿाहिरि कीअं आणिजे ऐं जेके जंहिं वटि हथियार आहिनि उन्हनि खे ॾुआरनि खे ॿाहिरि कीअं आणिजे? अदा जेको त पहिरियों त वॾी ॻाल्हि इहा आहे त भाई वेपन उते पुॻा कंहिंजा,
मां इहो चवंदुमि त असांजी पुलिस जी या असांजी इंतिज़ामिया जी नाअहली आहे, जंहिंजी वजह सां अहिड़ा ख़तरनाक वेपन वञी कचे ते पुॻा आहिनि। ऐं इन खां अलावा त जेको बि इहो मां तव्हांजे अॻ में चयो त इहो कढणो या उन्हनि खे उतो ॿाहिरि आणणो, हिकु त इन में आर्मी पुलिस ऐं जेका बि लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ आहिनि मिली करे को अहिड़ो एक्शन प्लान ठाहिनि। तॾहिं उहो एक्शन प्लान हिकिड़ो ठहंदो, उन में पोइ थोरो टाइम बि लॻंदो। ईअं न आहे त अॼु हिकिड़ो एक्शन प्लान ठहियो, अॼु उहो आहे पंहिंजो अमल थी वियो। उन खां पोइ ई वञी करे जॾहिं हुकूमत आर्मी पुलिस जॾहिं पाण में वेही करे हिकु कमेटी ठाहे हिकिड़ो एक्शन प्लान जॾहिं ठहंदो, उन खां पोइ ई वञी करे को सुठो अमल थी सघे थो, उन्हनि खे कचे मुंहुं कढियो वञी सघे। साईं, ॿियनि कबीलनि समेत अवां पंहिंजे कबीले खे अमन अमान जे हवाले सां कबीले जहिड़े ख़तमु करण हवाले सां छा पैगाम आहे? अदा मुंहिंजो इहो पैगाम हूंदो, अमन अमान जो पैगाम आहे। असांजो ख़ानदान बिजाराणी ख़ानदान हमेशह अमन अमान जो पैगाम ई ॾिनो आहे ऐं पंहिंजी क़ौम खे या ॿी जेकी बि क़ौम आहिनि इहे कमनि को कुदनि कमनि को निकिरो ॿाहिरि, अमन अमान जो पंहिंजो कोशिशि कयो त बाबा खे जहिड़नि झगड़नि खे ख़तमु कयो। हिन में चङाई कंहिंजी न आहे, इन में हर कंहिंजो नुक़सानु आहे। तव्हांजे जहिड़नि में नई जनरेशन जो नुक़सानु आहे, इलाइक़े जो नुक़सानु आहे, त बराए महिरबानी इन जहिड़नि झगड़नि खे छॾियो ऐं हिकिड़ो सुठो इंसानु थियो ऐं सुठी ज़िंदगी बसर करण जी कोशिशि कयो।